हैदराबाद में सिंधी औरत तंज़ीम पारां कामरेड नज़ीर कुरैशी जी मेज़बानी हेठि नसीम नगर पार्क में फैमिली मच कचहरी मुनक़द कई वई। मच कचहरी में सिंधंदड़ वधंदड़ महांगाई, बेरोज़गारी, सियासी अदम इस्तिकाम ऐं मुआशी बहरान ते सख़्त ॻणती जो इज़हार कयो वियो, जंहिं त औरतुनि, न्याणियुनि, अक़लियत ऐं ट्रांसजेंडर कम्यूनिटी ख़िलाफ़ थींदड़ तशदुद जी सख़्त मज़म्मत कंदे सनद तहफ़ुज़ लाइ क़ानून ते अमल दरामद जी घुर कई वई। ज़मीन दुले त छा रखूं था पेट पियो दिलियूं वधी अचो ऐं मुश्किलूं त शौक़ सां गले असांजो फैसलो मता लता जी पो हटी वञो ऐं मंज़िलूं वधी अचो ऐं मुश्किलूं त शौक़ सां गले भलो शिकस्त मौत के जियो अलूट मस्त थी जियो कज़ा ते टक ॾेई खुलो वधी अचो ऐं मुश्किलूं त शौक़ सां गले जहां जो गम करियो कठो बुखारी के त सॾे वठो मचाए जिन के महफ़िलूं वधी अचो ऐं मुश्किलूं त शौक़ सां गले नामे के जारी सारी रखंदे असां तां अञा कुछ पॉइंट ये पिया रखूं त ही जेको सिंधी औरत तंज़ीम जो जेको प्रोग्राम आ जेका रिथी वई हुई जंहिंजी बानी कामरेड नज़ीर कुरैशी साहिब आहे उन्हनि कहिड़ा पॉइंट ज़हन में रखंदे कहिड़ियूं ॻाल्हियूं ज़हन में रखंदे सभिनी सिंध जे वासियुनि जे न्याणियुनि खे गॾु करे हिकिड़ो सिंधी औरत तंज़ीम जो बुनियादु विधो जंहिंमें अधी इलाही ॻाल्हियूं ॿुधाए वई पर चवां थी त अॼु दुनिया तरक़ी याफ़्ता मुल्क आहे जेका आसमान जे बुलंदियुनि ते आहे बिल्कुलु आहे अॼुकल्ह उन्हनि जे तरक़ीअ जो वॾो राज़ मर्दनि सां गॾु औरतुनि जो आज़ाद ऐं तालीम याफ़्ता हुजणु आहे। तालीम याफ़्ता औरत हूंदी त औरत कुझु चई बि सघंदी, औरत कुझु शेयर करे सघंदी ऐं उन में उहा मज़बूत हूंदी। यादि रखणु खपे त असां वटि इन मर्दनि जे ठाहियल मुआशिरे में औरत घणे भाङे बंदि ऐं क़ैद में रखी वई आहे। जीअं मिसाल तौरु हिते अदा जेकॾहिं कुझु आया हूंदा मतां बि पंहिंजे घर वारनि खे न वठी आया हूंदा, इन ई करे न वठी आया हूंदा त हिते माण्हू हूंदा पर असांजो ॾिसो दिले रोटूं त अदा भले अचनि पर असां हली इन मच कचहरीअ खे कामयाबु कंदासीं। सो इंशाल्लाह वरी नेक्स्ट जेका आदि मच कचहरी कंदी जेका सिंधी औरत तंज़ीम मच कचहरी कंदी असां इहा उमेद कंदासीं त असांजा ॿाहिरि पंहिंजे न्याणियुनि सुधा पंहिंजे भेनरुनि सुधा पंहिंजे घर वारनि सुधा पंहिंजे अमड़नि सुधा ईंदा त ॾाढो सुठो थींदो ऐं ख़ुशी थींदी। कन्या धंधे ते जानवरनि ते बि एॾो वॾो ज़ुल्म नथो थिए जेतिरो औरत ते ज़ुल्म कयो वञे थो। पॉइंट आहे हिकिड़ी गैरत जा कूड़ा मयार त औरतुनि लाइ आहिनि पर कारो ऐं कारीअ जी ख़ुदी रस्म असांजे समाज लाइ ज़हर आहे जंहिंमें हर रोज़ कूड़ी गैरत जे नाले में कंहिं न कंहिं इलाइक़े में बेगुनाह औरत खे जानवरनि वांगुरु ज़बह कयो थो वञे। नतीजे में असांजे औरतुनि में मुख़्तलिफ़ ज़हनी ऐं नफ़्सियाती बीमारियूं ॾींहों ॾींहुं वधंदियूं थियूं वञनि। सिंधी औरत तंज़ीम चाहे थी ॿुधो सिंधी औरत तंज़ीम चाहे थी त सिंध जूं औरतूं सुजाग थियनि ऐं अॻिते वधी दुनिया जी तरक़ीअ जे डोड़ में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। उन लाइ सिंधी औरत तंज़ीम सिंध जे औरतुनि में सियासी, समाजी, सक़ाफ़ती ऐं शऊरी सरगर्मियुनि में हिसो वठण लाइ भरपूर कोशिश कंदे ऐं शहरनि ऐं ॿहिराड़ियुनि जे औरतुनि में बराबरीअ जे बुनियाद ते तालीम जा ज़ेवर हासिल करणु ऐं खेनि पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जाखोड़ी किरदार अदा करण लाइ आमादा कंदी। सेठ सिंधी औरत तंज़ीम
औरतुनि खे आमादा कंदी त अचो तालीम जे मैदान में अॻिते, सकाफ़ती मैदान में अॻिते, शऊरी मैदान में अॻिते। सिंधी औरत तंज़ीम असां ऐं ख़ासि तरह औरतुनि खे मज़हब, ॿोली ऐं नस्ल जे बुनियाद ते विरहाइण जे सख़्तु ख़िलाफ़ आहे ऐं उन्हनि सभिनी मतभेदनि खां बालातर थी इंसान दोस्तीअ जो पैगाम खणी हलंदी। सो तंहिंजे करे सभु सिंधी औरतूं अची करे असां सां गॾु मिलूं त जीअं बाशऊर औरत सिंध जी जेका पंहिंजे बाशऊर तरीक़े सां क़दम अॻिते वधाईंदी त ॾाढो कॉन्फिडेंस सां बीहंदी ऐं उन्हनि जा बचड़ा, उन्हनि जा घर वारा, उहे उन्हनि जा भाइर, उन्हनि जा पीअर उन्हनि जे मथां ईअं सम्झो हिकिड़ो जीअं फ़ख़ुरु थींदो आहे, प्राउड कंदा, फ़ख़ुरु कंदा। तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। सोणी पारस राणी तव्हां असांखे सॾु कयो ऐं भले असांजे लाइ ताड़ियूं वॼायो शहज़ादी मुंहिंजे लाइ, ॾिसो त सही केरु थो वॼाए। एतिरियूं महिमानो, थैंक यू सो मच, थैंक यू। बारोचा बमोर में पसीलस पुनूअ जे नेसन नेण ठरियाम, बूंदर विसरियाम, सुखन शापो मुकियो। साथियों, मुंहिंजी प्यारियूं भेनरूं, नंढड़ा ॿारड़ो, नसीब नगर जा रहवासियो ऐं साथी साथियो जिन बि असांजे सॾ में सॾु ॾिनो आहे, उन्हनि सभिनीनि खे जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली, जिए लतीफ़ जी सुरमियूं। ॿ टे ॻाल्हियूं पहिरीं त तव्हां सभिनीनि खे ऐं पंहिंजे दिलि जे गहराइयुनि सां हिन नसीम नगर जे मेन पार्क में, जेके हाणे असां फैमिली पार्क छॾींदासीं, अॼु खां पोइ ही फैमिली पार्क आहे, जंहिंखे पाण गॾियल तौर फैमिली पार्क चवंदासीं, जंहिंमें औरतूं, मायूं, ॿार रोज़ ईंदा, इंजॉय कंदा, घुमंदा ऐं हिन पार्क खे पंहिंजो कंदियूं मायूं ख़ासि करे। छो तव्हां सम्झा थी त हिन पार्क ते औरत इन करे नथी अचे जो उहो ख़ौफ़ में आहे, उहा हरास में आहे, उनखे डपु आहे त नसीम नगर जे पार्क में असीं कीअं वञूं। साम्हूं मार्केटूं लॻी पियूं आहिनि, साम्हूं मर्दनि जा हिकिड़ा जथा आहिनि जेके सॼो ॾींहुं वेठा आहिनि ऐं पार्क में राति जो लाइटूं बंदि थियूं थियनि त मवालियुनि जा टोला हिते पार्कनि में अची था वेहनि ऐं असांजी हीअ रिहाइश आहे, असांजा हिते रिहाइशूं आहिनि, असांजा हिते घर आहिनि, असांजी हुते नियाणियूं थियूं हलनि। इन करे असां हिन पार्क खे उन्हनि जे चंपे मां आज़ादु कराइण था चाहियूं। जेकॾहिं मुतफ़िक़ आहियो त पंहिंजे ताड़ियुनि सां, पंहिंजे बुलंद हथनि सां ॿुधायो त हिन ॻाल्हि में हक़ीक़त आहे या न। ऐं हाणे मां वरी ॿी ॻाल्हि थी करियां, ही नसीम नगर जेको आहे इहो 84 में हिन जी बुनियाद पई, जॾहिं क़ासिमाबाद जो वजूद ई कोन हो। 84 में पहिरियों घर, पहिरियों बंगलो मुंहिंजे नाले सां बुक थियो हुते जीएन कॉर्पोरेशन में, अला बख्श मंसी जे जीएन कॉर्पोरेशन में नसीम नगर में मुंहिंजे नाले सां मुंहिंजो बंगलो बुक थियो, जेको अॼु ॾींहं ताईं बरक़रार आहे। ऐं मूंखे फ़ख्रु आहे त असां हिते नसीम नगर में जेका रेज़िडेंट एसोसिएशन ठाहीसीं, जंहिंजा मेन माण्हुनि जा नाला तव्हांखे ॿुधाए थी सघां, जंहिंमें चेयरमैन हो प्रोफेसर लियाकत अज़ीज़ सोलंकी ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते मुंहिंजो घर वारो मोहम्मद हाफ़िज़ कुरैशी वकील हो, जेको जनरल सेक्रेटरी ता हयात रहियो। ऐं उन खां पोइ आऊं हिन नसीम नगर रेज़िडेंट एसोसिएशन जी
वाइस चेयरमैन थियसि ऐं ॿिया जेके हिते आसपास माण्हू वेठा आहिनि हफ़ीज़ आपड़े जे पासे में घर आहे ॿिया जेके वेठा आहिनि ॿियो हैदर नायूं वेठल आहे हिते जेके वेठल आहिनि उन्हनि सभिनीनि खे ख़बर आहे त नसीम नगर में जॾहिं 88 जा लसाणी झगड़ा लॻा त असां हिते औरतूं पंहिंजा जथा ठाहे हिते नसीम नगर पार्क में इमदादूं गॾु करे असां हिते कैंपूं आहियूंसीं असां उन्हनि नियाणियुनि खे हिते इहो कोन ॾिठोसीं त कंहिंजे नाले सां कंहिंजा घर बुक थी हलनि असां उहे घर तोड़े ताला तोड़े उन्हनि नियाणियुनि जे मथनि ते रवा विझी उन्हनि खे उन्हनि घरनि में विहारियोसीं असांजा इहे किरदार रहिया आहिनि असां ई चरियनि वांगुरु जेको हलूं पिया न तव्हांजे अॻियां नसीम नगर सॼी हड़प थी वई आहे असां हिनखे हड़प थियण न ॾींदासीं हीअ असांजी मिल्कियत आहे हे असां ठाही आहे हे पार्क असां ठाहिया आहिनि ही पार्क माइन ठाहिया आहिनि हे नसीम नगर माइन ठाही आहे हीअ औरतुनि जी आहे तव्हां जेको हुते क़ाबिज़ थियण जी कोशिशि था करियो उनखे महिरबानी करे पंहिंजो गॾियल जेकॾहिं मावरूं भेनरूं नियाणियूं तव्हांजी हुते हलनि थियूं इज़त वकार सां हलनि थियूं त उहा बि तव्हांजी इज़त आहे ऐं मर्दानो समाज ऐं सम्झां थी मर्दानो समाज आहे औरत जे बेसिस ते जेकॾहिं माई न आहे त मर्दानो समाज हली न सघंदो तंहिंजे करे मायूं पंहिंजो पाण खे ताक़तवर सम्झनि ऐं उन्हनि जे अंदर में जेको मर्दाने समाज जो ख़ौफ़ ऐं डप ऐं हिरास ऐं जेको दबा आहे उनखे पंहिंजी दिलि मां कढी बहादुरी वारो किरदारु अदा कर लतीफ़ जे सूरमीन वारो किरदारु अदा कर जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चयो आहे न कर कीअं सुई जे सीर निकिरे सुई न त हयात ॼणा हॾे ता न हुई चुकीअ ते चरी कई जा ॾिन सो न ॾुई सुहिणीअ खे सैयद चए ॿुधो कुर्ब कुई मुंहं बि हूंद मुई पर ॿुॾीअ जा बि अचो त घटि में घटि कासिमाबाद त परे जी ॻाल्हि आहे हैदराबाद परे जी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं हिते जूं वेझियूं जेके भेणूं आहिनि जेके कासिमाबाद सां लाॻापियल ऐं नसीम नगर जी भेनरूं आहिनि उन्हनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे उन्हनि खे मुंहिंजी नंढड़ी रिक्वेस्ट आहे उन्हनि खे हथ वधी ऐं वेनिती कंदसि त अचो त को नओं समाज जोड़े अचो त को नओं जान जोड़े लोॾ हिन समाज खे दोॾ साम्राज खे ठाहे को नओं निज़ाम जो चङो चवे आवाम ही निज़ाम आहे ख़राब इनकलाब 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 अचो त औरतूं पंहिंजो जान जोड़े हिन मर्दाने समाज खे पंहिंजो सम्झी इहे असांजा तातियल आहिनि मर्दानो समाज असांजो पालियल आहे असांजो तातियल आहे असां हिननि खां चिड़ नफ़रत नथा करियूं बल्कि असां हिननि ते क़ुर्बान थियण वारा आहियूं परी पऊं सकाफ़तूं इज़त जूं ऐं ॿोलियूं मिठियूं मिठियूं ही चुनियूं रंग रतियूं पड़ा गज अजरकूं ही सेज ऐं सूंह ॾिस मोड़ ऐं घोट ॾिस सिंगार कंजे सोढियूं सदा वसन सुहागड़ियूं अचो अचो साथियों का गूंज थी पऊं झालतन के मातड़ियों को सिज थी बरी पऊं हली अचो साथियों आवाज़ थियूं गोड़ थियूं हुल थियूं गूंज थियूं हक़ जी पुकार थियूं सुजाग थी सभाग थियूं खौफ सब ख़त्म करियूं अचो त थियूं पागलूं ऐं मंज़िलनि ना वधूं सोजरो को चंड थियूं या खणी का चंग थियूं भंबट थी बरी पऊं अचो अचो साथियों का गूंज थी उठी पऊं झालतन के मातड़ियों को सिज थी बरी पऊं जिंदगी जी शाम थिए उन्हीं खांग जिंदगी जी शाम थिए उन्हीं खांग झालतूं थोड़े वधूं शऊर जी लाट थियूं ऐं रात खे मात ॾियूं हौसले ऐं साथ सां काफ़िला करे वधूं अचो अचो साथियों का गूंज थी उठी पऊं झालतन के मातड़ियों को सिज थी बरी पऊं वही सदा सिंधु ते जबल न को टुके सके मारू न को हित लुछे नारी न का हित कुसे अचो त सभई फल थियूं शी थी गजूं गजूं अचो अचो साथियों का गूंज थी उठी पऊं झालतन के मातड़ियों को सिज थी बरी पऊं तहज़ीब शाहूकार जा सार सब चिटा ॾिसूं बंबोर न को भेल जे ससुई थियूं विखूं भरियूं मोहन दड़ो मकली सॼी जिते रसम
इस्लाम जी ये असांजो अज़मतूं ये असांजो अज़मतूं कींजर पंहिंजी ओज ते उसन जो सागियूं मंड थिए अचो तनूरी जाम थियूं अचो अचो साथियो का गूंज थी पहुंचा लतन के मातरियूं को सिज थी वञे कुछ बेहतर रखां दो जाम तमाची ठठे जो हाकिम उन दौर में मुहाना मच्छू मारींदा एक ॾियारे सैर कंदे हिकिड़ो कींझर जो सैर पियो करे त लतीफ़ साईं फरमाए थो त हेॾी वेर के आओ कीझुर में बाहि परी नकी बरन पिजो नकी चंड उहाओ लथो पांद मुहाओ मई चढ़ंदे मकुड़ी सिंधी ॿोली आहे साफ़ सिंधी ॿोली आहे लतीफ़ साईं पर कुझु थोरो फ़र्क़ु पियो आहे हींअर आम माण्हू न सम्झे जॾहिं लतीफ़ साईं फरमाए थो त सैर कंदे कीझुर ते आयो आहे जाम तमाची पंहिंजनि माण्हुनि खां पुछा करे थो त हेॾी वेर के आओ कीझुर में बाहि भरी पाणीअ में बाहि भरंदे मूंखे नज़र आई आहे नकी वरण विझो नकी चंड उहाओ चवनि था साईं लथो पांद मुहाओ मई चढ़ंदे मकुड़ी आ बेड़ी मुहाणी आहे हितां जी नूरी नालो आहे उनजो इहा का मच्छी मारींदी हूंदी उनजे मुंहं तां पलांद लही वियो आहे उनजो तजुलो तव्हां ॾिठो आहे जाम साहिब जो इहे माण्हू सभु मूं वटि घुरायो मां ॾिसां जॾहिं सभु औरतूं सींगार करे आयूं त लतीफ़ साईं फरमाए थो त हथे पेरें आरखिणे मुहिन मुहाणी जीअं सॻो विच सुरंदड़े तीअं राणियुनि में राणी असुल हुई इनखे अहल ॼमाणी समय सुञाणी पोइ ॿीड़ो ॿधुस बाह मुंहिंजो हीअ समय हीअ मुहाणी न आहे हीअ त का जाम ज़ादी आहे हेॾो हुस्न हुनखे बाह में गानो ॿधाईंसि ॿीड़ो ॿधाई बाह में त इहा मूंखे ॾियो त मां इनखे पंहिंजी बाड़ी में वठी वञी विहारियां माण्हुनि चयो सही बिल्कुलु असां त किंद ॿई हथ रखा मुहाणनि अहिड़ो बादशाह असांखे जेकॾहिं चाहे थो त हाणे लतीफ़ साईं चवे थो त कारियूं कोझूं कुवरियूं मूर नमो चारियूं वठी वेठियूं वात ते खिखीअ जूं खारियूं उन्हनि जूं आरियूं समेरीअ केरु सहे कारियूं कोझूं कुवरियूं मुंहं मेरियूं मेयूं भाकुर पाए भन खे पाणीअ में पेयूं जे साम समय वेयूं तन तां लथो हर्फ़ हिसाब जो पर जद खिखी हणियूं खारियूं छिछी हणा छॾ पांद जनी जे पांद सां लॻो त थिए लॼ समो जाम सुहज उभो करे उनसी हिते नूरी चएसि थी त असां मुहाणा माण्हू आहियूं तूं मूंखे वठी वञो उते वञी ॿियूं राणियूं ॾिसंदे वरी तोखे इहो ख़्यालु पवंदो त मच्छी वारी ऐं कीअं पंहिंजे हिन में माड़ी में वठी आयो आहियां हाणे पार त थी करेसि चएसि थी चती तू समो आऊं गंदरी मुंह में आए बन वीह पसी मैं की धीय मता मांगर मतिए तू समो आऊं गंदरी मुंह में आए लख मुझे हिन हाल जी तोखे सब परख या कारण रब अलख समा मता मांगर मटिए तू समो आऊं गंदड़ी तू समो आऊं गंदरी हुन जो पाड़ो तॾहिं थी चए जीअं क़ौम का बि हूंदी आहे उनमें पाड़ा वरी अलॻि थींदा आहिनि आहिनि त मुहाणा पर हुनजो पाड़ो गंदरी आहे चएसि तूं समो आऊं गंदरी मुंह में आए बनी कोड़ बसी खिखीअ खोड़ मता मांगर मटिए आए बनी कोड़ माना किरोड़ हा तूं समो आऊं गंदरी मुंह में आए बनी जूई बसी रान रूई मता मांगर मटिए तू समो आऊं गंदरी मुंह में आए अपार बसी लिय लिगार मता मांगर मटिए जॾहिं मालात में वठी आयसि चई तूं दिलि जा कर हाणे उते नूरी जॾहिं आई आहे त नूरी बि नूरी हू हिनजो बि दिमाग़ु अलाह ताला अहिड़ो ॾिनो हो त हाणे आऊं भाषाई घर में आई आहियां पुछे थी त लतीफ़ फरमाए थो त न वढे न विकिणे न मारे न धारे
खारो विधाई खूह में निरतू निहारे साई पर पारे जा घर समय जे सपजे न वढे न विकणे नकी खणे मिखारे उह सुह साईमियूं घुरिया न धारे साई पर पारे जा घर जे समय जे सपजे न वढे न विकणे नकी खिखी लाए हथ करनायो केतिरियूं मिड़ोई कन मिनथ जा समय विहारी सथ तसा रीस न कंदियूं राणियूं न वढे न विकणे नकी खिखी खाए या तमाची लाइ ही पाक रखियाई पिंजरो वरी ते तिमनी नेण रत वहे जो आका कयो मुखे डो दियो था वणो ओठिया अखर से साबित लंघ्या सीर लहरनी लोडिया की नकी वनी पहता पार के निर्तु मजा नीर मां ए पहता मीर बारे लंघ्याऊं बाजा सिंह अखर पे पाण ही बसे पाण के पाण ही महबूब पाण ही खलके खूब पाण ही तालिब तनजो अखर जीम जे लीलाए न लही तपणी लीलाए जे आसर मलाहे जे सजणो बाजी दड़ घणो अखर जे यारा इंखारा माल जनी जो मकड़ियूं तमाचे जे तकिए अचन सवारा वीय मच्छी मारा समय से सेण कया अखर जे जंगल खामी बट थियो भगी चोरा लिक सेकड़ो ऐं सिक बेई गड्या पाण में अखर जे चंगा कन चंगायूं मठायूं मठने जो वड़ जुड़े जिनसी सो वड़ सही कन्ने अखर छे छज में हुच हलण जी चाढ़ी कन चढ़ी आड़ी कन अड़ी पियसे हो तपनुसी अखर है हबीबन है कार मंझा मेरे सडु कयो सो मु सब जमार औरणो उहोई थियो अखर है खामोशी खबर जी मुमल थी मत सब्र थियो सुपते मुंजे हक मेंधरा अखर दाल दलबो मंज दया है पखी पसी आया बेचारा वैसा है आने उते अड़ाया अखर ढाल धुरियां धार जे वठे बण जुदा कया तिन सुकन केड़ी सार तके वठा मी हमलीर में अखर डाल डूंगर मुंह न डुखोय आऊं अग डुखोई आहिया सारा कोन सुखोय सूर घणाई संबरा अखर ढाल घट ढरे पट पयूं पासे पार कर सभई भरिया सर पलर जी पालोटसी अखर रे रोहि रमणा कन्ने अजपणी हलण हारियूं कर गल कूंजड़ने राय में रात कयो अखर से जेरिय नि बेड़िय नि लोह में कटन कयस गाह सनकी संधि सुमरे हद न चाढ़ में माह सरतियूं दुआ कजाह त भरमो भारोड़ी रहे अखर सीन साजन कारण शून्य मरु कबूले ससुई अंदर जनी उन्य पानी उन्यो उनखे अखर शीन शमो बारी दे शब प्रिय बाखियूं कढियूं मोट मराठी मेंधरा राणा कारण रब तुंजी तात तलब कांग उड़ाय मिकाकजा अखर साद सब्र ऐं शुक्र खे काडे आऊं कंदी आया जे संधी सो त घुर जे साणमू अखर तोए तालिब कसर सुह सर ई रूमिया जी रिहाण भेरी विञाण पाण पोइ पसण प्रिय खे अखर ऐं आशिक चो उनखे मकी चो माशूक खालिक चो खामतूं मकी चो मखलूक सलजते सलूक जो नाकिसाए नियो अखर गईन गाफिल गफलत छोड़ तू किन अड़ासी ओझरे चुपाता चढ़ी वया वनी बहता तोड़े नेणे निंद्र खोड़े जे वणन में वाका करी अखर फे फानी नी फानी दुनिया दम न हेकड़ो लटे लोढ़ लतुनसी जोड़ी दई जानी कोडरी ऐं कानी आहे सिर सब कई अखर फे प्रिया पसी भीण खरन खीर न चखियो दुनिया कारण दीन विन्याए विल्हा थिया अखर काफ उठिए सुकुए जन्ने तन्न तबीब न गडिया डई डंभ डडन्ने पाड़ा डील डुखोयो अखर काफ किस्मत आंदियूं कूंजड़ियूं वतन संदन रोह कंजो कोने डोह रिज़्क राज़िक थमे अखर खे खोई बोली बन बरोच घोरी जात जतन जी मुखे चई लोच पही वया छपरे अखर गाफ गुजर घणा घाया पाड़ा लगुसी घाव मेंधरे मुलाउ लगुसी कान कपार में अखर गे गालियूं पेट वरन में वधी वण थियूं परसी मुंह न कयूं गोशे प्री न गडिया अखर घे घोड़न हियूं घणियूं उठन हिं आऊं जानी
मर मेरो ही होय मता मारू चोर त धोताई धोराणन में अखर नून नेण निहारे मुंजा रोई रत थिया जे हथा हो तवया से अचन ता आजी थिया अखर वाओ मित्र जे वनने से मर बधन संदरा यूं कोह बधन ने छोड़े जे छडी दियूं अखर है हुयस जे आऊं पानी बारो चन जी हूंद न छडियाऊं दुखी खे दुखन में अखर ये यार सदाए सबको जानी जबानी आहे आसानी कम पए थी कल पवे। सिंधी औरत तंज़ीम पारां कोठायल फैमिली मच कचहरी में गुलकारनि ऐं फनकारनि पंहिंजे फन जो गुज़ारे कई। दिलो